हाणे इहो चई सघां थी त तो पुलिस वारो ज़हन इस्तेमाल कयो आहे। काफ़ी शातिर दिमाग़ीअ सां कमु वरितो अथई। कीअं भला? तो पहिरियां दाइम ऐं सोराब में इख़्तिलाफ़ वधाइण में फोकस कयो, जंहिंखां पोइ अहिड़ो माहौल पैदा कयो जंहिंजे करे सोराब वॾी दिलेरीअ सां दाइम मथां हमिलो कराए वेठो, जंहिंजो तो भरपूर फ़ाइदो वरितो। ईअं आहे न? असल में मूं टारगेट सोराब खे कयो आहे, जंहिंजे राइट हैंड सुल्तान खे ट्रैप करे सोगो कयो अथऊं, जंहिंखां पोइ मूं दाइम जी राइट हैंड फरज़ाना ते कमु कयो। दाइम जे राइट हैंड ते साॻी स्ट्रेटजी इस्तेमाल कई वई आहे, थोड़ो मुख़्तलिफ़। सुल्तान खे अहिड़े अंदाज़ में ट्रैप कियो आहे जो सोराब ख़ान संदसि मुख़ालिफ़ थी पियो आहे ऐं हू खेसि सरेंडर करे चुको आहे, जॾहिं त दाइम खे खेसि जस्टर ॾिनो वियो आहे त संदसि राइट हैंड सभई सीक्रेट्स पुलिस जे हवाले करे छॾिया आहिनि, जंहिं बाद हुन फरज़ाना खे संदसि दुश्मन सम्झी क़ैद कयो हो ऐं होॾां असांजी टीम मुसलसल दाइम जी मॉनिटरिंग पई कई ऐं खेसि विथ एविडेंस गिरफ़्तार करे वरितो। गुड स्ट्रेटजी। हाणे सुल्तान बि तुंहिंजे गिरफ़्त में आहे ऐं दाइम बि। बाक़ी फरज़ाना। वालेकुम सलाम। प्लीज। सर दाइम पंहिंजे फार्म हाउस ते फरज़ाना खे क़ैद कयो, असां खेसि उतां बाज़ियात करायो आहे। तव्हां खेसि हॉस्पिटल वठी वञो आहे, हिते छो आंदो आहे तव्हां? मूं ई हिननि खे हिते वठी अचण लाइ चयो। पाण फ़िलहाल फरज़ाना खे डिक्लेयर न कंदासीं, जंहिं कयोसीं त खेसि लॉकअप कस्टडी करणो ऐं फ़िलहाल हिन जी ज़रूरत न आहे। दाइम जी ख़बर ॾे, का प्रोग्रेस साम्हूं आई आहे? सर अव्हांखे हलणो पवंदो, हू वॾो आड़े ख़्वाब आहे। संदसि गिरफ़्तारी जी न्यूज़ मार्केट में अची वई आहे। हाउ कैन पॉसिबल? ही ऑपरेशन बिल्कुलु साइलेंट रहियो हुयो ऐं पोइ बि? सर शहर जे हेॾे वॾे स्मगलर खे असां गिरफ़्तार कयो आहे। खेसि कंहिं न कंहिं माण्हू इहा ख़बर लीक कई हूंदी, जीअं त असां इहो केस ज़ाहिर कयूं। न, फ़िलहाल ज़ाहिर त कोन कबो। सर ॿिन्हिनि मामलनि में सोराब जो को रिएक्शन न आहे आयो। हू मौक़े जी तलाश में आहे। हू मौक़े जी तलाश में आहे। डीआईजी साहब जो कम है। एक्सक्यूज मी। हेलो। जी सर। जी सर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।